الرجيم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. أم حسبتم أن تدخلوا الجنة ولما يعلم الله الذين جاهدوا منكم ويعلم الصابرين ولقد كنتم تمنون الموت من قبل أن تلقوه فقد رأيتموه وأنتم تنظرون. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला मुसलमाननि खे ख़ुसूसन उन दौर जे सहाबा किराम खे जेके जंग उहद में काफ़रनि जे मुक़ाबले में इंतिहाई आज़माइशुनि सख़्तियुनि परेशानियुनि ऐं जिदोजहद मां गुज़रनि पिया। अल्लाह तबारक व ताला गुज़िरियल आयतुनि में उन्हनि खे कुझु तसल्लियूं ॾियणु फरमायूं। पोइ अॼोकिन आयतुनि में बि इन इहे गुज़िरियल आयतुनि वारे निस्बत खे बरक़रार रखंदे अल्लाह तबारक व ताला मोमिननि मुसलमाननि सां कुझु हुज्जत भरे अंदाज़ में अजीब अंदाज़ में गुफ़्तगू फरमायो आहे। अल्लाह ताला फरमायो अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नत, तव्हां छा सम्झो आहे त बस जल्दीअ में जन्नत में दाख़िल थींदव। वलम्मा यअलमिल्लाहु अल्लज़ीना जाहदू मिनकुम व यअलमुस साबिरीन, जॾहिं त अल्लाह तव्हां मां उन्हनि माण्हुनि खे बि ॼाणे थो जेके मैदान जिहाद में बि लड़ाई करे चुका आहिनि, जेके जिहाद था कनि, जेके जिहाद कंदे कंदे इंतिहाई सख़्तीअ जे आलम मां गुज़रिया आहिनि। सख़्तीअ जे हालात खां सख़्तीअ जे आलम मां गुज़रंदे गुज़रंदे ॼण त शहादत जे फंदे खे चुमंदे चुमंदे बचा आहिनि। वलम्मा यअलमिल्लाहु अल्लज़ीना जाहदू, जिन जिहाद कयो आहे रब उन्हनि खे बि ॼाणे पियो। व यअलमुस साबिरीन, जेके इन मैदान जिहाद में इन्हनि तकलीफ़ुनि जे बावजूद बि इस्तिक़ामत सां बीही करे मुंहिंजे नबीअ सां गॾिजी मैदान जिहाद में लड़िया ऐं उन्हनि तकलीफ़ुनि ते सब्र कयूं, ॿिण कबार न कढियऊं, रब उन्हनि खे बि ॼाणे पियो। तव्हां छा सम्झो आहे त आसानी सां तव्हांखे जन्नत मिलंदी, आसानी सां जन्नत में वेंदव? इहे लफ़्ज़ अल्लाह तबारक व ताला कहिड़े वक़्तु फरमाया, उन वक़्तु हालात कहिड़ा हुआ, इन्हनि अल्फाज़नि जे चवण जी ज़रूरत छो महसूस थी, हाणे ज़रा थोरो तवजो खपे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे उन ज़िंदगीअ जे मरहले जे तरफ़ थोरो मोटी था हलूं, 1400 साल 1500 साल पोइते। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मैदान उहद में बीही करे काफ़रनि सां मुक़ाबिलो कयो, लड़ियो, इन मैदान में बीही करे जिहाद लड़ाई करण खां पहिरियां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जॾहिं मालूम थियो हो, हुज़ूर साईं जन पाण मदीने में हुया, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मालूम थियो त मके जा मुशरिक काफ़र मुनाफ़िक इहे सभु यहूदी नसरानी गॾिजी करे असां खां गुज़िरियल साल वारे जंग बदर जो बदिलो वठण था चाहिनि ऐं इहे सभु पाण में गॾिजी विया आहिनि। हो वझ ताड़ियूं वेठा आहिनि त को मौक़ो मिले त मुसलमाननि खां बदिलो वठूं। जंग बदर में 70 असांजा वॾा वॾा अॻवान सरदार हिननि मां आया आहिनि, बदिलो वठंदासीं। हो बदिले वठण जे लाइ वॾियूं वॾियूं ताक़तूं, वॾा वॾा कबीला, वॾा वॾा माण्हू, वॾा वॾा सरदार पाण में मिलाइनि था
जोड़ींदा था वञनि, इत्तेहाद क़ाइमु था कनि, वॾो हिकिड़ो लश्कर तयारु था कनि मैदान जे लाइ, त मैदान में बीही करे लड़ूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन वक़्तु मशवरो फरमायो सहाबा किराम खां, ॾियो ख़बर जेकॾहिं न इहे सभु मैदान में बीही करे असां सां मुक़ाबिलो करण जे लाइ चढ़त कनि, असां त मदीने में आहियूं, छा ख़्यालु आहे पोइ लड़ाई कीअं कजे? इते ई मदीने आलिया में पंहिंजा मोर्चा ठाहे करे इतां ई दिफ़ा कंदे लड़ाई कजे, या मदीने खां ॿाहिरि निकिरी कंहिं मैदान में बीही करे लड़ाई कजे? मशवरो साहिबनि सगुरनि ॾिनो। हिकिड़ो मुनाफ़िक़ हो अब्दुल्ला बिन उबई, उन बि मशवरो ॾिनो, साईं इते ई मदीने मां इते ई मोर्चा हणी करे इतां ई जंग कबी। असांजो पुराणो तजुर्बो आहे, जॾहिं बि असां दुश्मन सां मुक़ाबिलो कयो आहे न, मदीने में वेही करे, मदीने में लिकी करे असां उहा जंग फतह कई आहे। ॿाहिरि निकिरंदासीं नुक़सानु खाईंदासीं, पर हिते जवान कुझु बनु सलमा ऐं बनु हारिस कबीले जा कुझु नौजवान मुस्लमान अहिड़ा बि हुआ जेके जंग बदर में शरीक न थी सघिया। वरी इन्हनि मुजाहिदनि खे काफ़रनि ते वॾी चिड़ हुई, हे असां खां बदिलो वठण था अचनि, जंग बदर में अञा असां कोन हुआसीं, मैदान लॻे त असां हिननि खां उहे ॿीड़ियूं कसरूं कढूं, हे बि शहादत जे जज़्बे सां चवनि पिया मैदान में हलूं। अक्सरियत सहाबा किराम जी राय इन ॻाल्हि जे तरफ़ वई, ख़ुसूसन उहे सहाबी सगुरा जेके जंग बदर में शरीक न थी सघिया हा, ऐं उहा जंग बदर वरी फतह बि थी हुई, त हिननि चयो काश असां बि हुजऊं हा इन जंग में। केॾो हिन जंग में लड़ाईअ जो मुक़ाबले जो मज़ो हो, फतह बि थी वई। इन्हनि साहिबनि सगुरनि गॾिजी करे मशवरो ॾिनो त साईं मैदान में हली लड़ंदासीं, भले हिक हिकाणी थिए। ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जुरत ऐं बहादुरी वारे इन राय खे वठंदे पाण ज़रा पाए करे तयार थी सहाबा किराम खे वठी करे मैदान में निकिता। हाणे इन्हनि साहिबनि सगुरनि रायो जो ॾिनो शहादत जे जज़्बे सां, मैदान में बीही करे जुरत सां मुक़ाबले करण जो जज़्बो दिलि जे अंदरि रखी करे रायो ॾिनो। उन राय जी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन एतिराम कंदे सॼी जमात लश्कर खे वठी मैदान उहद में जॾहिं अची पहुता, हाणे तव्हांखे सॼो इहो गुज़िरियल वाक़ियो यादि अची वियो हूंदो। अब्दुल्ला बिन उबई पंहिंजनि साथियुनि सूदो तयारु थी निकितो बि हुयो, रस्ते मां मोटी आयो, चयईं त मां रायो ॾिनो त मदीने में वेही करे मुक़ाबिलो कयऊं, मुंहिंजे राय जो एतिराम न कयो वियो, पोइ मूंखे हली करे पंहिंजा साथी वठी हुते मरण माराइण मां कहिड़ो लाचार आहे। 350 साथी, पंहिंजा 300 साथी वापसि अची मोटियो। हाणे ही हुया ई कुल 950 बाक़ी वञे 700 बचा, साहिबी सगुर थोरा बचा। होॾे वॾो तादाद हो 3000 9000 ईअं बुज़ुर्गनि लिखियो आहे, ऐं ही थोरा। पोइ जेके बनु सलमा ऐं बनु हारिस कबीले जा जवान हा, जिन जो रायो हो शहादत जे जज़्बे सां त मैदान में बीही करे लड़ो, उन्हनि जे इरादे में थोरी कमी अची वई, त होॾां तादाद आहे 1000 जो, 9000 जो, 10000 जो, एॾो वॾो तादाद, वॾो लश्कर आहे, असां थोरा थी पियासीं। हाणे त पोइ मुक़ाबिलो जेकॾहिं थींदो त ॾुखियो थींदो। हिन जे दिलनि में इहे ख़्याल, इहे सोचूं, इहे फ़िक्र हलनि पिया। अल्लाह तबारक व तआला इन्हनि जे विसवसनि, इन्हनि ख़्यालनि खे इते ढकींदे क़ुर पाक जूं ॿियूं आयतूं नाज़िल करण खे तसली ॾिनी त मैदान में बीही लड़ो, लड़णु तव्हांजो कमु आहे। वला तहिनू वला तहज़नू, ग़मगीन न थियो, कमज़ोर न थियो, हीणा न थियो, अंतुम लालून, तव्हां ई फतहयाब थींदव। इहे अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां तसलीअ जूं आयतूं नाज़िल फरमायूं त मैदान जिहाद में जॾहिं सहाबी सगोरा लड़िया, इब्तिदा में इहा जंग बार बार गुज़री आहे, इन करे मुख़्तसर थो कयां। इब्तिदा में जंग उहद जॾहिं शुरू थी त मुस्लमाननि काफ़िरनि खे चङी तरह मोचड़ा हया त उहो मैदान छॾे विया, पर उन्हनि जो इहो हरबो हो, मैदान छॾे उन्हनि पोयां वरी जबल उहद जे पासे खां फिरी वरी पोयां उन्हनि साॻियो हमलो कयो। इब्तिदा में इहो मशहूरु थियो त मुस्लमान जंग खटी विया आहिनि। हाणे जंग खटी जो विया त सभिनी अचे मैदान उहद में अची करे गनीमत जो माल गॾु करण में लॻी विया। थोरी देरि खां पोइ काफ़िरनि जॾहिं पोयां फिरी करे वरी हमलो कयो त जबल उहद जे चौकीअ ते जेके सहाबी सगोरा बीठल हुआ, उन्हनि मां अधु लही चुका, इज्तिहादी इख़्तिलाफ़ राय रखंदे, बाक़ी थोरा बचा।
उहे थोड़ा वरी काफ़रनि जो मुक़ाबिलो कोन करे सघिया, उनखे बि मैदान छॾिणो पियो, मोर्चो छॾिणो पियो। नतीजतन काफ़र मोर्चे ते चढ़ी करे वरी हमलावर जो छा त ॾाढो नुक़सान थियो मुस्लमाननि जो। एतिरो नुक़सान थियो जो 70 सहाबी सगोरा शहीद थी विया। जेतिरा जंग बदर में सहाबनि सगोरनि काफ़रनि जा अॻुवाण मारिया, अॼु ओतिरा मुस्लमाननि जा सहाबी सगोरा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मौजूदगी में शहीद थी पिया। अखियुनि सां ॾिठऊं ऐं इंतिहाई ॾुखाईंदड़ दर्दनाक अंदाज़ में सीना उन्हनि जा चीरिया विया। हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो जहिड़ो जिगर कढी करे हिकु औरत चॿाड़ियो, इंतिहाई बेदर्दी कई वई, वॾो ॾुख रसियो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ज़ख़्मी कयो वियो। हाणे उन वक़्तु अल्लाह तबारक व ताला मुस्लमाननि जे अंदरि जेका कैफ़ियत हुई, इहा ॻाल्हि बि मशहूर थी वई त हुज़ूर जन नऊज़ बिल्लाह शहीद थी विया आहिनि, क़तल थी विया आहिनि। माण्हुनि इहा ॻाल्हि होलाई त वेतर कमज़ोर थी विया, इरादा उन्हनि जा मायूसीअ जे तरफ़ विया। अल्लाह ताला कमी पेशी माफ़ फरमाए। अल्लाह तबारक व ताला उन वक़्तु हीअ आयतूं ॼण त सहाबा किराम सां मुख़ातिब थींदे फरमायो, अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नत, तव्हां छा था भायो त तकड़ में जन्नत में वेंदव? ईअं जल्दी बस जन्नत में दाख़िल थियण जो गुमान था कयो तव्हां? जल्दी जल्दी। वलम्मा यअलमिल्लाहु अल्लज़ीना जाहदू मिनकुम, जॾहिं त अल्लाह ॼाणे थो उन्हनि खे बि जिन मैदान जिहाद में बि उहद जे मैदान में काफ़रनि सां लड़ाई कई आहे, कीअं कीअं गुज़रिया लड़ाईअ मां अल्लाह ॼाणे थो। वयअलम अस्साबिरीन, ऐं केतिरा साबित क़दम रहिया आहिनि इन लड़ाईअ में, उनखे बि अल्लाह ॼाणे थो। हाणे लड़ाई कंदड़नि खे बि साबित क़दम रहंदड़नि खे बि अल्लाह तबारक व तआला ॼाणे थो। ज़ाहिरी तौर ते ॾिसूं था त ॿिन्हिनि लफ़्ज़नि जी माना ॼण त हिकु जहिड़ी थी बीहे। जिहाद कंदड़ बि ॼण त साबित क़दम आहिनि, जेके मैदान में ॼमी बीठा उहे बि साबित क़दम आहिनि। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त जिहाद कंदड़ जाहदू जे लफ़्ज़ में वॾी कुशादगी आहे। जिहाद लड़ाई कंदे कंदे उन्हनि सहाबनि सगोरनि खे थोरो थोरो झंझोड़ियो वियो, उन्हनि मुस्लमाननि खे जेके दिलि जे अंदरि थोरो इरादो रखनि पिया त थोरा थी पिया आहियूं, कमज़ोर थी पिया आहियूं, लड़ाई कंदासीं मुक़ाबले में त मारण खाई वञूं, वापसि हलणु घुरिजे हा, इहे विस विसा ख़्याल अचनि था। अल्लाह ताला जाहदू जे लफ़्ज़ में उन सां ॻाल्हाए वियो। जेके लड़िया उन्हनि जी बि ख़बर आहे, जेके साबित क़दम रहिया उन्हनि जी बि ख़बर आहे। पर अल्लाह तबारक व तआला एॾो अरहम राहिमीन ज़ात आहे, पंहिंजे नबीअ जे मुक़द्दस सहाबा किराम जे जमात खे अहिड़नि लफ़्ज़नि सां कॾहिं बि नसीहत न कई आहे जो उहे लफ़्ज़ दुनिया जा माण्हू ज़बान ते उचारनि त उन में सहाबा किराम जी गुस्ताखी साबित थिए। लफ़्ज़ अहिड़ा सबा जहिड़ा, अहिड़ा अदब अख़लाक भरिया, इज़त आबरूअ भरिया जाहदू जे लफ़्ज़ में अल्लाह से फरमाए वियो। हाणे अॻिते अल्लाह ताला फरमायो सिधो सऊं, जिन जो राज़ अल्लाह ताला लिकायो हो थोरो उन्हनि खे ज़ाहिर करे नसीहत उन्हनि खे अहिड़े अंदाज़ में कई वई ॼण त उन्हनि जे इन कमीअ कोताहीअ जो कफ़ारो अदा कयो वियो। अल्लाह से फरमाए थो वलक़द कुंतुम तमन्नौनल मौत, तव्हां ई त हुयव न पहिरियां मौत जी तमन्ना पिया कयो। मुंहिंजे नबीअ खे मशवरो ॾेई करे मदीने आलिया मां तव्हां ई त कढियो हो त हलो मैदान में बीही करे लड़ाई कंदासीं। तव्हांखे ई जज़्बो हुयो न शहादत जो, मौत जी तमन्ना हुयव न त शहादत मिले। मिन क़ब्ल अन तल्क़ऊ, मौत जे ॾिसण खां पहिरियां, लड़ाईअ में काफ़र जे साम्हूं बीही लड़ण खां, दुश्मन जे मुलाक़ात खां पहिरियां मौत जी तमन्ना बि त तव्हां ई कई हुई न। मुंहिंजे नबीअ खे रायो ॾेई करे मैदान में तव्हां ई आया हुयव न। फ़क़द रअयतुमूहु, पोइ हाणे हिन जंग उहद जे कश्मकश मां गुज़रंदे मौत खे ॾिठो न। छो त उन्हनि साहबनि सगोरनि जे आॾो पंहिंजा जिगरी दोस्त यार शहीद थींदा विया, मिट अज़ीज़ ॿाह ॿेली यार मैदान में बीही करे जंहिंसां गॾिजी करे तकबीर जा नारा हिक ॿिए खे ज़ोर सां ॾेई करे अॻिते वधंदा हुआ, बाज़ वांगुरु अॻिते निकिरी वेंदा हुआ, शींहं वांगुरु घोड़ करे काफ़र ते हमलो कंदा हुआ। उहे दोस्त, उहे जोड़ी वारा जॾहिं ॾिठऊं त अॻियां शहीद थींदा था वञनि। अल्लाह ताला फरमाए थो फ़क़द रअयतुमूहु, इन दुश्मन सां मुलाक़ात थी वई न तव्हांजी, इहे शहादतूं ऐं मुलाक़ातूं बि ॾिठियूं न तव्हां। वअंतुम तंज़ुरून, हाणे इन इहे समूरी कशमकश, इन समूरे मंज़र खे ॾिसण खां पोइ
हिकिड़ो आहे इहो मंज़र बयान करणु, ॿियो आहे इन मंज़र जी शहादत वारे मंज़र जी शहादत जे वक़्त खां पहिरियां तमन्ना रखणु। अल्लाह से फरमाए थो उन मौत, उन मंज़र, उन मैदान जिहाद में काफ़िर सां मुलाक़ाती बि थी चुकाऊं ऐं इहो मंज़र बि तव्हां ॾिठो। वअंतुम तंज़ुरून, ॾिसो बि पिया त शहादतूं कीअं थियूं मिलनि। इन खां पहिरियनि आयतुनि में अल्लाह तबारक व तआला हिकमतूं बयान करे छॾियूं कलो किन आयतुनि में त सोना नबी इन यमसस्कुम करहुन फक़द मस्सल क़ौम करहुम मिस्लुहु, तव्हांखे जेकॾहिं ज़ख़्म पहुता आहिनि हिम्मत छो था हारियो, तव्हांजे मुक़ाबले में दुश्मन आहे उनखे बि अढ़ाई पहुता आहिनि, उहो को आज़ाद कोन्हे। कल कलो को ॾींहुं आहे, साल पहिरियां मैदान बदर में तव्हां बि त उन्हनि जा वॾा वॾा सरदार केर आया हुआ 70, अॼु जे तव्हांजा शहीद थी पिया त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। तिलकल अय्याम नुदाविलुहा बैनन नास, इहे ॾींहं असांजे हथ में हूंदा आहिनि, असां फेराईंदा आहियूं, कॾहिं कंहिंखे चाड़ ॾींदा आहियूं, कॾहिं कंहिंखे मात ॾींदा आहियूं, कॾहिं कंहिंखे फतह ॾींदा आहियूं, कॾहिं कंहिंखे शहादत जे रुतबे सां नवाज़े छॾींदा आहियूं। हैरान छो चाहियो, परेशान छो चाहियो, सुस्त छो चाहियो, या हिननि शहादतुनि ऐं हिननि खून ऐं हिननि रत खे ॾिसी करे हिम्मत छो हारी अथव। अल्लाह तबारक व तआला वाज़े लफ़्ज़नि में फरमायो वलियअलम अल्लाहु allज़ीना आमनू व यत्तखिज़ मिनकुम शुहदा, सोना नबी ये थोड़ी असां आज़माइश तव्हांजे मथां आंदी आहे, आरज़ी शिकस्त जे नाले सां। दुनिया में मशहूर थी वई आहे न इहा ॻाल्हि त मुस्लमाननि जंग पहिरियां खटी पर हाणे हारायूं था वञनि, हेतिरा माण्हू उन्हनि जा शहीद थी विया। अल्लाह से फरमाए थो असां ज़ाहिर करण जे लाइ आज़माइश ॾिनी आहे तव्हांखे आरज़ी शिकस्त जे नाले सां, त असां कुझु मोमिननि खे कुझु ॼाणूं, ज़ाहिर कयूं कुझु मोमिननि खे, मुजाहिदनि जे इरादनि खे कुझु ॾिसूं, वयत्तखिज़ मिनकुम शुहदा, ऐं तव्हां में कुझु शहादत जे जज़्बे सां आया हुआ, उन्हनि तमन्नाऊं कयूं, दुआऊं घुरियूं, उन्हनि खे कुझु खे शहादत बि ॾिनीसीं, कुझु खे बचायो बि आहे, कुझु खे शहादत बि ॾिनी आहे, कुझु खे बचायो बि आहे। जिन खे बचाई उन्हनि सां अॼोकिन आयतुनि में मुख़ातब थी करे फरमाई त वलक़द कुंतुम तमन्नौन अल मौत, तव्हां ई त मौत जी तमन्ना कई न दुश्मन जे मिलण खां पहिरियां पहिरियां, शहादत जो जज़्बो तव्हांजो, पोइ गमगीन छो चाहियो। शहादत जो जज़्बो आहे, मैदान में बीह करे लड़बो आहे त पोइ कॾहिं मारबो बि आहे, कॾहिं कॾहिं माराइबो बि आहे, कॾहिं फतह बि त कॾहिं शिकस्त बि। ये जंग जो कमु आहे, मैदान में बीहणु तव्हांजो कमु हो। मुंहिंजे नबीअ सां गॾिजी हिम्मत ॿधी सीनूं ताणे नारो तकबीर हणी करे मैदान में जुर्रत सां बि लड़णु तव्हांजो कमु हो। अॻिते मुंहिंजो कमु हो, मां तव्हांखे फतह ॾियां या तव्हांखे शिकस्त ॾियां, शहादत जो नतीजो ॾियां। त अल्लाह तबारक व तआला हिननि आयतुनि जे ज़रिए सां उन्हनि सहाबा किराम जे उन थोड़ी ॻाल्हि खे वाज़िह कयो, पर नालो न वरितो, न उन कबीले जो नालो वरितो, बनु सुलैम कबीले जो ऐं बनु हारिस कबीले जो, बनु सलमा ऐं बनु हारिस कबीले जो नालो न वरितो, इशारतन फरमायो तव्हां ई तमन्ना कई न। इन लफ़्ज़नि सां ॼण त उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला तरबियत तालीम ॾेई वियो त मुंहिंजे नबीअ सां जॾहिं गॾु हुजो त दिलि जे अंदरि कमी कोताहीअ जो ऐं सुस्तीअ काइलीअ जो इरादो बि न रखंदा कयो, मां आहियां न। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जी तरबियत करे वियो, तालीम ॾेई वियो। ॿियनि लफ़्ज़नि में खणी हीअं चयूं जीअं उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त उन्हनि जी जेका इहा थोरी कोताही हुई, जंहिं कोताहीअ जे करे जबल उहद जो मोर्चो छॾे आया, जंहिं कोताहीअ जे करे नुक़सान थियो, सहाबी सॻोरा शहीद थी विया, अल्लाह तबारक व तआला उन कोताही जी सज़ा पियो ॾेई आहे त तव्हां ई त चयो न मैदान में अचो, तव्हां ई आया हो न, शहादत जो जज़्बो तव्हांखे ई हो न। ॼण त इंतिहाई अकुल सां सोचण सम्झण जूं ॻाल्हियूं आहिनि। अल्लाह ताला पंहिंजे हबीब सां गॾु जेके सहाबी सॻोरा हुया, अल्लाह ताला उन्हनि खे उन पंहिंजे लग़्ज़श जी ॼण त इन लफ़्ज़नि सां तंबीह करे सज़ा ॾेई लही मिटी करे माफ़ी ॾेई छॾी। पोइ ते क़ुरान पाक में फरमाई केतिरनि जॻहनि ते रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु, अल्लाह ताला पंहिंजे नबीअ सां गॾु मौजूद सहाबा किराम जे लग़्ज़शुनि जो मामिलो मेहणा मयार पंहिंजे अंदाज़ में कुदरत ख़ुदाबंदीअ वारे ज़बान सां ॾेई करे उनजो मामिलो लही मिटी करे छॾियो। सम्झ में आयो त दुनिया जे माण्हुनि खां अल्लाह तबारक व तआला ज़बान दुनिया जे माण्हुनि जी बंदि करे छॾी, दुनिया जे माण्हुनि खां इहे लफ़्ज़ ॿुधणु पसंदि नथो करे त मुंहिंजे नबीअ जे सहाबा किराम खे कोई सुभाणे चवे त इहे कमज़ोर आहे,
या इन जो इज्तिहादी ये ख़ताऊं हुयूं इन नबी अलैहि वसल्लम जन सां साथ न ॾिनो नऊज़ बिल्लाह, या हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे नुक़सान उन्हनि जे करे थियो। अल्लाह ताला ये हिकमतूं पंहिंजूं बयान करे पंहिंजे नबीअ जे सहाबा किराम जे इन्हनि इज्तिहादी लग़्ज़शुनि खे खणी चऊं। अल्लाह ताला मूंखे बि माफ़ फरमाए। उन्हनि खे ॼण अल्लाह ताला क़ुरान पाक जे अल्फाज़नि सां उन्हनि जो दरगुज़र करे मामिलो बयान करे हिकमतूं वाज़िह करे छॾियूं। न त अल्लाह तबारक व तआला पंहिंजूं हिकमतूं दुनिया जे इंसाननि जे ॾाढो वाज़िह न कंदो आहे। रब करीम ज़ात आहे, बेनियाज़ ज़ात आहे। पोइ हाणे उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, हज़रत ख़ब्बाब बिन अरत रज़ी अल्लाह ताला अन्हु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हिकु भेरे घरां निकितो ॻोल्हण जे लाइ। साईं जन काॾे विया ॻोल्हींदे ॾिठईं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन काबतुल्लाह शरीफ़ जे पाछे में, सिजु थोरो लड़ी चुको, काबतुल्लाह शरीफ़ जे पाछे में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चादर ते टेक ॾेई करे वेठा। चादर वारी टेक थोड़ी तव्हांखे मां करे ॾेखारियां। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चादर हीअं ॿधियूं वेठा टेक ॾेई। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, ईअं टेक ॾेई करे इनखे ॿधी करे काबू करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वेठा चादर ते टेक ॾेई काबतुल्लाह शरीफ़ जे साए में, दुनिया जे इंसाननि उम्मत जे माण्हुनि जे फ़िक्र में वेठा। हज़रत ख़ब्बाब बिन अरत रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो, मां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ईअं ॾिठो, भरिसां वञी करे इंतिहाई आजिज़ीअ सां सलाम करे अर्ज़ु कयुमि, साईं जंगियुनि में हेॾियूं वॾियूं आज़माइशूं तकलीफ़ूं पहुतियूं, साईं जन दुआ छो नथा घुरनि अल्लाह ताला खां त अल्लाह ताला इहे आज़माइशूं असां खां हटाए, अल्लाह ताला इहे परेशानियूं असां खां दूरि करे, दुआ छो नथा फरमाइनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी उहा टेक छॾे करे इंतिहाई गुस्से ऐं कावड़ में, मुफ़स्सिर लिखियो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो चहिरो अनवर ॻाढ़ो लाल थी वियो गुस्से। हुज़ूर जन फरमायो त ख़ब्बाब जी मुंहिंजा साईं, तो छा सम्झो आहे त जन्नत आसान आहे? तोखे ख़बर आहे असां खां पहिरियां जेके उम्मतूं गुज़रियूं आहिनि उन्हनि उम्मत जे मुस्लमान दीनदार ताबेदार माण्हुनि जे मथां जेके आज़माइशूं आयूं, असांजूं आज़माइशूं उन्हनि सां भेटाए बि नथियूं सघजनि, उन्हनि जूं आज़माइशूं अञा वॾियूं हुयूं। हज़रत ख़ब्बाब बिन अरत रज़ी अल्लाह ताला अन्हु हैरानीअ सां ॾिसण लॻो, साईं असां खां बि वधीक आज़माइशूं उन्हनि जूं। पाण फरमायूं हा, लोह जे कंगनि सां, कंगो ॾिबो आहे न ॾाड़ीअ खे वारनि खे, सिंधीअ में फणी बि चवंदा आहियूं, इन लोह जे कंगीअ सां मुस्लमाननि जो जिस्म मांस चीरियो वियो, फटियो वियो, लाथो वियो। सिर्फ़ु उन्हनि जा संद ऐं हॾ ऐं जोड़ वञी बाक़ी बचा, इहो जिस्म तां गोश्त लोह जे कंगनि सां चीरे रहड़े करे लाथो वियो। तब बि एॾियूं तकलीफ़ूं आज़माइशूं हुननि खे दीन तां हटाए न सघियूं, एॾा मज़बूत आहे। तव्हां थोरो मैदान में बीठा हो, ॿ चारि साथी शहीद थिया आहिनि, थोरो ज़ख़्म पहुता आहिनि, रत खून वहियो आहे, त बसि सुस्त थी पिया आहियो। हज़रत ख़ब्बाब बिन अरत रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी इहा कावड़ ऐं गुस्सो चहिरो लाल ॾिसी करे ऐं उन अॻिलनि माण्हुनि दीनदारनि जी आज़माइश ॾिसी करे मां इहे दुआ जे दरख़्वास्त वारी ॻाल्हि ई छॾे ॾिनी, अल्लाह ताला जेकॾहिं असां सां इन हाल में राज़ी आहे त असां बि राज़ी। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॼण त इन्हनि आज़माइशुनि खां बचाव जी दुआ घुरण बि अल्लाह ताला जी इजाज़त न हुई न, दुआ घुरण बि गवारा न पिया सम्झनि, पसंदि न पिया फरमाइनि। अल्लाह ताला जेकॾहिं असांखे इन हाल में रखियो आहे, रब राज़ी आहे असांखे इन हाल में ॾिसी, असां बि राज़ी आहियूं। रज़ा बिल क़ज़ा इनखे चइबो आहे। त पोइ इन जे करे हिन आयतुनि खे ज़ाहिरी तरह सां ॾिठोसीं त सहाबा किराम जे उन्हनि अंदरूनी ॻाल्हियुनि खे अल्लाह तबारक व तआला वाज़िह करे उन्हनि सां प्यार भरिया, अल्लाह से माफ़ फरमाए ॼण त मेहणा ॾेई करे उन्हनि जो मामिलो दरगुज़र कयो वियो, माफ़ीनामो उन्हनि खे ॾिनो वियो, वरी उन्हनि खे जंग फतह जे सूरत में कामयाबी ॾेई करे उन्हनि खे इनाम ॾिनो वियो। जंहिं मां सम्झ में आयो त हुननि जी जेका सुस्ती हुई उनजी उते ई 70 शहादतूं मिलियूं, उते ई उन्हनि जो लह मिटी थी पियो, वरी उनखे मयार बि मिली प्यार भरी, वरी उनखे फतह बि मिली, ॼण त अल्लाह ताला उते उन्हनि खे पंहिंजो कामयाबीअ जो ऐं पंहिंजे रज़ामंदी जो सर्टिफिकेट ॾेई छॾियो। हाणे दुनिया जे माण्हुनि मां कंहिंखे इजाज़त न आई त सहाबा किराम जे बारे में ज़बान दराज़ी करे। ऐं वरी आयतुनि जे अंदरि गहराईअ सां जॾहिं ॾिसिजे थो त अल्लाह तबारक व तआला
उन दौर जे मुस्लमाननि सां मुखातब थी करे अहिड़ा लफ़्ज़ बि त फरमाया न त कुंतुम तमन्नौनल मौत मिन क़ब्ल अन तल्क़ऊ, शहादत जी मौत जी तमन्ना बि त तव्हांखे ई हुई न मौत जे मिलण खां पहिरियां। गहराईअ सां ॾिठोसीं त ॼण त इहा आयत सेखारे पई त हर भर मौत जी तमन्ना बि न कजे, हर भर मौत जी तमन्ना बि न कजे। सवाल पैदा थियो त साईं पोइ शहादत जे तमन्ना जो हुकुम आहे त शहादत जी तमन्ना रखंदा कयो। रिवायत जे अंदरि ईंदो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त ॿिनि ॻाल्हियुनि जी तमन्ना हर मोमिन मुस्लमान जे मथां करणु लाज़िम आहे। हिकु शहादत जो मौत मिले, ॿियो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे शहर मदीने में मौत मिले। इन्हनि ॿिनि शयुनि जी तमन्ना मोमिन मुस्लमान जे ईमान जो हिसो आहे, इहा तमन्ना रखे। अल्लाह ताला हुनखे मौत किथे बि ॾे, तमन्ना दिलि जे अंदरि हुजे त मूंखे शहादत जो मौत मिले, या हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे पंहिंजे हबीब जे शहर में मौत ॾे। इहा बि हिकिड़ी बख़्शिश जी कड़ी आहे। त तमन्ना जो करणु सवाल पैदा थियो त पोइ तमन्ना जो शहादत जी कई वई आहे, हुज़ूर जन फरमायो। ऐं हिन आयत खे ॾिसूं था त ॼण त इन आयत मां सबक़ थो मिले इहे त हर भर मौत जी तमन्ना बि न कजे। ऐं वरी होॾां हदीस पाक चवे थी त शहादत जी तमन्ना कंदा को, शहादत बि त मौत आहे हिकिड़े क़िस्म जो। हुनजो जवाब उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त तमन्ना रखणु ईमान जो हिसो आहे। हरू भरू इख़्तिलाफ़ी ॻाल्हि में ज़ोरी घुसिजी करे मौत करणु, इहा ॻाल्हि किथे आहे? इहा कोन्हे का। ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे सहाबा किराम जेको मैदान में बीही करे जंग जो मशवरो ॾिनो हो, उहे मशवरा बि हक़ हुआ। मैदान जिहाद में बीही करे जवान अहिड़ा मशवरा ॾींदा आहिनि, इहो मशवरो हक़ हो। इहो अल्लाह ताला ऐं पंहिंजे हबीब ऐं संदसि साहब सगोरनि जे विच जो मसइलो हो जेको प्यार भरियो निमटायो अल्लाह ताला। जीअं कॾहिं कॾहिं इन जो मां मिसाल ॾेई वञा आसानीअ ख़ातिर, जीअं कॾहिं कॾहिं हिकिड़ा ॿ दोस्त हूंदा आहिनि इंतिहाई घाटा, उहे दुनिया जे कारोबार ॾेती लेतीअ में पाण में भाङे भाईवार हूंदा आहिनि, हिक ॿिए सां ज़रे ज़रे में शरीक हूंदा आहिनि। अब फ़ाइदो पियो त बि ॿई बराबरि, ॾिसो कंदासीं जो नुक़सानु पियो त बि ॿई बराबरि। पोइ जेकॾहिं बिलफर्ज़ फ़ाइदो पियो त ॿई बराबरि ख़ुशी कंदा, वंड विरास करे खाईंदा। पर जेकॾहिं नुक़सानु पियो त ज़ाहिर आहे ॿिन्हिनि खे वंडे विराए करे खणणो आहे। पोइ जंहिंजे मशवरे सां इहो हिकमत अमली इहो फार्मूलो तय कयो वियो हो ऐं उन मशवरे ते अमल कंदे नुक़सानु थियो त ॿियो साथी त हुनखे चई सघे थो न त यार मशवरो बि त तुंहिंजो हो न, मशवरो बि त तुंहिंजो हो, तुंहिंजे मशवरे ते अमल कयोसीं त नुक़सानु थियो, अदाऊं छो थो करे, छॾ हिन ॻाल्हि खे, क़िस्मत आहे, ठीकु आहे। इन लफ़्ज़नि जे चवण सां हाणे ॿियो दोस्त जॾहिं हुनखे अहसासु ॾियारींदो त मशवरो बि तुंहिंजो, इन लफ़्ज़नि जे चवण सां हुनजी नफ़रत साबित कान थी थिए, इन लफ़्ज़नि जे चवण सां हिनजी हुन सां दुश्मनी बि साबित कान थी थिए, हिन लफ़्ज़नि जे चवण सां हुनखे मिलणो ऐं मयार बि साबित कान थी थिए, हिक क़िस्म जी तसली थी साबित थिए त रायो बि तुंहिंजो, तुंहिंजे राय खे वरितो थिए, हाणे वरी दाऊं बि तूं थो करे, यार दाऊं त न कर। त ॼण त अल्लाह तबारक व तआला उन दौर जे मुस्लमाननि खे इहे लफ़्ज़ चई करे साबित क़दमी सेखारे छॾी त रायो बि तव्हांजो, मैदान में आया बि सही, लड़ियो बि सही, पोइ शहादत असांखे ॾियणो घुरो पिया ॾिनियूंसीं, पोइ वरी सुस्ती छो था कयो? इतां सबक़ मिलियो त मुंहिंजे नबीअ सां मैदान में अचो त पोइ सुस्ती वुस्ती न करा। बाक़ी इन जो तासुर इहो क़तन कोन्हे त मुंहिंजे नबीअ खे तव्हां मशवरो ग़लति ॾिनो हो या मुंहिंजो नबी तव्हांजे मशवरे ते हरू भरू निकिरी आयो, न न न न, इन पासे जेकॾहिं ज़हन वेंदो इहो ग़लति हूंदो, इहो फ़िक्र ई ग़लति हूंदो या सोच ई ग़लति हूंदी। क़ुर पाक जे तालीम मां इहे अहिड़े क़िस्म जी तरबियत मक़सूद ई न आहे। अलबत्त दुनिया जा उहे माण्हू जेके क़ुर पाक जे मुक़ाबिल ज़हन रखंदा आहिनि, उहे इहे ॻाल्हियूं पॉइंटियूं नोट करे करे उन ते मुस्लमान जे मथां तबसरो कंदा आहिनि जेके हक़ न आहिनि, जेके बातिल। अल्लाह ताला तव्हां असांखे इन बातिल सोचुनि ऐं फ़िक्रनि खां बचाए, हक़ ऐं सच सां रहाए, क़ुर पाक ऐं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हदीस पाक सां गॾु मुतसिफ़ रखे ऐं उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।